अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं इहो ख़तरो ई तहफ़ुज़ ॾियण वारनि मां आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जो लाहौर में ज़मान पार्क में तक़रीब खे ख़िताब। इमरान ख़ान चयो आहे त मुंहिंजो तोशाखाना केस टीवी ते ॿुधो वञे, मूंखे जाली केसनि में बार बार घुरायो पियो वञे। हुन जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अॼु वकीलनि ज़रिए ख़त लिखी रहियो आहियां, मां डिॼण या भॼण वारो न आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहंनि जे दौरे ते क़तर पहुची वियो। वज़ीर आज़म तरक़ी पज़ीर मुल्कनि बाबति गॾियल क़ौमुनि जी कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। दोहा में थींदड़ 2 ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस में तरक़ी पज़ीर मुल्कनि अंदरि पाइदार क़दमनि ते ग़ौर कयो वेंदो। कॉन्फ्रेंस जे साइड लाइन ते वज़ीर आज़म जूं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि रिथियल आहिनि। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी कोशिश सां हालतूं ख़राब थींदियूं, नाअहल हुक्मराननि खे ख़बरदार कयूं था त हू होश खां कमु वठनि। फवाद चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी जो चवणु हो त इमरान ख़ान मथां केतिरा ई केस दाख़िल आहिनि, हू हिकु ई वक़्तु केतिरनि ई अदालतुनि में पेश थींदो। परॾेही क़ुवतुनि ऐं मौजूदा वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान खे अदालत में माराइण लाइ जतन कया आहिनि। इमरान ख़ान जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर राजा रियाज़ विच में मुलाक़ात थी। मुलाक़ात में ख़ाली पियल नेब चेयरमैन जे उहिदे ते लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड नज़ीर अहमद खे मुक़ररु करण ते इत्तफ़ाक़ बाद नए नेब चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। नेब चेयरमैन जी मुक़ररी खे PTI गैरकानूनी अमल करार ॾेई छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर विच में थियल इत्तफ़ाक़ सां लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड नज़ीर अहमद खे नेब चेयरमैन मुक़ररु कजे थो। नए नेब चेयरमैन जी मुक़ररी 3 सालनि ताईं जे अरसे लाइ हूंदी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारंदा।